अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? ठीकु आहियो? फर्स्ट क्लास आहियो? A1 आहियो? बोले तो एकदम झकास लॻा पिया आहियो सर्द मौसम में, सर्दी वारनि ॾींहंनि में। ऐं सिरी राग में आऊं आहियां तव्हांजो मेज़बान आमिर शाह, ऐं मूंसां गॾु आहे फरज़ाना बहार। कीअं आहियो फरज़ाना? अल्हम्दुलिल्लाह हेल सियारे जो मौसम आहे, तव्हांजो नालो बहार आहे। ॾिसो न यानी सर्द मौसम में बहार मूंसां गॾु आहे। ऐं पाण माशाल्लाह सां केॾा ख़ुशनसीब आहियूं, पाण पाकिस्तानी स्पेशली, जो अलाह साईं पंहिंजे मुल्क में 4 ई सीज़न ॾिना आहिनि न। बिल्कुलु गर्मी, सर्दी, ख़िज़ा, बहार। कुझु मुल्क त अहिड़ा बि आहिनि जंहिंमें सिर्फ़ु सर्द सियारो ई हूंदी आहे। ऐं वरी माण्हू हसरत बि कंदा आहिनि त उन्हनि मुल्कनि में वञी रहूं जिते 6 महीना सिर्फ़ु सिजी नथो लहे, जिते 6 महीना ऊंदाहि हूंदी आहे। पंहिंजे एॾे प्यारे मुल्क सां तव्हां प्यार कयो, हर ख़ुदा जी फैसिलिटी आहे। बसि पंहिंजे मुल्क खे पंहिंजो मुल्क सम्झंदा न, जीअं मुल्क में नेमतूं ई नेमतूं आहिनि। हर नेमत आहे पंहिंजे मुल्क में। जीअं दुबई वियासीं त उते असांखे गर्मी पई लॻे, गर्मी हुई दुबई में, हिते वरी सर्दी आहे, हिते वरी सर्दी आहे। सो इहो हिकिड़ो सिस्टम आहे, अलाह साईं जे कानून आहे, सिस्टम आहे अलाह साईं जो। सो तव्हां सभिनीनि खे भली कार चऊं था सिरी राग में, जिन जिन असांखे हींअर जॉइन कयो आहे। हमेशह वांगुरु ख़ूबसूरत गाना, लेजेंडरी सिंगर्स जा गाना जेके हिन दुनिया में आहिनि, जेके हयात आहिनि ऐं जेके गुज़ारे विया आहिनि, उन्हनि जा बि गाना खोड़ सारे मवाद सां गॾु, खोड़ सारी शाइरी, पोइट्री ऐं तव्हां सभिनी जी फरमाइशनि सां गॾु। छो जो ॾिसो तमामु असांजा मोस्टली तमामु सीनियर असांजा आर्टिस्ट आहिनि जेके कमु करे विया आहिनि, जेके तमामु सुरीला ऐं सुठा सॉन्ग ॻाए विया आहिनि। तव्हां असांखे फरमाइश कंदा आहियो, असां हिकिड़ी कोशिशि कंदा आहियो, छो जो असां एतिरा सिखियल बि न आहियूं ऐं जेतिरी बि कोशिशि कयूं था सो अहिड़ा वॾा आर्टिस्ट बि न आहियूं। त तव्हां सभिनीनि जी प्यार ऐं मोहबत जे करे असां ही फरमाइशूं तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं। ऐं मूंखे यकीन आहे तव्हां सभिनी खे बि सिरी राग जो इंतज़ारु हूंदो, छो जो असांखे बि ॾाढो इंतज़ारु हूंदो आहे हफ़्ते जो। ऐं असांजे पूरे हफ़्ते में जेको सिरी राग असांजो जेको ग्रुप आहे हुन में जहिड़ो हूंदो आहे न, ये करना है, वो गाना है, ये गानो है, हू गानो है, फिलाणो गानो है, अॼु ही गानो आहे, हुतां फरमाइश आई, हितां फरमाइश आई। पर कॾहिं कॾहिं वरी शो हिन वीक शो बि गाना यादि कोन करे आयो न। बिल्कुलु, शो बि जी तबियत ठीकु कोन हुई ऐं सर्दी बि त एॾी हुई न, जिते मुंहिंजे ख़्याल में त जेके बि मूंसां मिलिया आहिनि माण्हू, मुंहिंजे दोस्तूं, जेके बि म्यूज़िशियंस वग़ैरह, उहे सभई चवंदा तबियत ठीकु न आहे। बिल्कुलु न, शोभी खे अलाह साईं हयाती ॾे ऐं पाए कपिड़ा अहिड़ा पाए वेठो आहे जहिड़ो कैनेडा में शो कंदा हुजूं न, ॿाहिरि बर्फ़ किरी हुजे ऐं कैनेडा में हींअर वेठा हुजूं। सो गाननि जा भरपूर ख़ज़ाना खणी आया आहियूं। तव्हां बि पंहिंजा फ़ोन्स खणो, असांजे प्रोग्राम में शामिलु थियो, असांखे लाइव कॉल कयो, जेका बि तव्हांजी फरमाइश आहे उहा असीं पूरी कंदासीं। हींअर जेको पहिरियों गानो आहे असीं सिरी राग में तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं, नजफ़ अली जो स्टार्टिंग जो गानो आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल सां नजफ़ अली जो पहिरियों गानो आहे मुंहिंजे ख़्याल सां। ऐं नजफ़ अली असांजो पाकिस्तान जो, सिंध धरती जो प्यारो ख़ूबसूरत नफ़ीस आर्टिस्ट आहे ऐं बाबे बाबे करे ॻाल्हाईंदो आहे, ज़बरदस्त कंपोज़र आहे, ज़बरदस्त अरेंजर आहे, सुरीलो त कमाल ई आहे ऐं इंसान बि तमामु बहितरीनु आहे। सो नजफ़ भाउ, हीउ गानो तव्हांजो अॼु सिरी राग में आउं पहिरियों दफ़ो परफॉर्म कयां पियो। अगरि का ऊंच नीच थी वञे त माफ़ु करे छॾिजो। ऐं ऑन ईयर ई तव्हां खां हींअर ई माफ़ी घुरी थो वठां, सुभाणे खामखां का ॻाल्हि थिए। सो नजफ़ अली जो गानो आहे तोभां तोभां ज़ारी बेक़दरे जी यारी। अचो इंजॉय कयो। हो तोभां तोभां ज़ारी है बेक़दरे जी यारी।
बेकदरे जी यारी, ओ बेकदरे जी यारी। जहड़ी मुठ में वारी है बेकदरे जी यारी, ओ बेकदरे जी यारी। तो बाजारी है बेकदरे जी यारी, ओ बेकदरे जी यारी। बेकदरे जी यारी, ओ बेकदरे जी यारी। तो बाजारी है बेकदरे जी यारी, ओ बेकदरे जी यारी, ओ बेकदरे जी यारी। एक्सीलेंट, ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, इन गाने जे स्टार्टिंग में असां जॾहिं नजफ़ भाई जी तारीफ़ कईसीं, पर जेका शाइरी आहे उहा उस्ताद बुखारी जी आहे ऐं तमामु ख़ूबसूरत अखर आहिनि। ऐं अॼु स्पेशली मूं जेके गाना सिलेक्ट कया आहिनि उन सभिनीनि जी शाइरी कमाल आहे। हिकिड़े गाने ते मूंखे डायरेक्टर साहब एप्रिशिएट बि कयो ऐं उहो गानो बि कमाल जो आहे। अॻियां तव्हां अञा न इंतज़ारु कजो, इहो गानो ज़रूरु ईंदो, ज़रूरु गानो ईंदो अॻियां। ऐं अॼु असांजे शो में हिकिड़ी नई ॻाल्हि हिकिड़ी ॿी बि थी आहे त असांजो गिटार मास्टर हैरी भाई जागी पियो। हैरी जागियल हूंदो आहे। मां हमेशह हैरी भाई खे माना रिहर्सल में चवंदी आहियां, भाई जाग जा जाग जा जाग जा, आप इधर बैठ के ठंडे ना हो जाओ। त अॼु हैरी भाई जागी पियो, ॾाढो सुठो लॻो। ऐं गाने में हुए हर साज़ ख़ूबसूरत आहे, हर साज़ जो पंहिंजो हिकिड़ो आवाज़ु आहे, हिकिड़ो पंहिंजो रम्ज़ आहे, हिकिड़ो पंहिंजी हिकिड़ो ख़ूबसूरती आहे। पर गिटार मुंहिंजो बि फेवरेट आहे। असां वटि किथां भावलपुर मां पंजाब मां कॉल आई आहे असां वटि। हलो, अस्सलाम वालेकुम। हेलो सर, अलाली मदद। ठीक ठाक आहियो? अब्बास भाउ ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह असीं सभु ठीकु आहियूं। प्रोग्राम ॾिसो पिया? जी एॾा प्रोग्राम ॾिसो पिया तव्हांजो। हाँ, किथां पिया ॻाल्हायो सर? सियालकोट मां। सियालकोट मां, अच्छा, जिते स्पोर्ट्स जो जिते खज़ानो आहे, जिते हॉकी ऐं फुटबॉल बैट्स बॉल सभु शयूं ठहंदियूं आहिनि उतां? जी अदा। ऐं वरी स्पेशली शाइर मशरिक़ अल्लामा इक़बाल जो बि शहर आहे। सो प्रोग्राम ॾिसो पिया न असांजो? कीअं पियो लॻे? अहमद फराज जी शहर है जी।
जी सियालकोट अल्लामा इकबाल ऐं अहमद फराज जो शहर। बिल्कुलु बिल्कुलु फरज़ाना बहार बि असां सां गॾु आहे, हुन सां ॻाल्हायो तव्हां। अस्सलाम वालेकुम। हरी फरज़ाना कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो कीअं आहियो, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक। प्रोग्राम कीअं पियो लॻे असांजो, ॾिसंदा आहियो या अॼु काल लॻी वई आहे? न तव्हांजो रेगुलर प्रोग्राम ॾिसंदा, हर हफ़्ते ॾिसंदा आहियूं। महिरबानी, थैंक यू। काई फरमाइश आहे? फरमाइश तव्हांजा सभी गाना सुठा आहिनि। महिरबानी, थैंक यू। कुझु ॿुधाईंदव असांखे प्रोग्राम में? तव्हांजे प्रोग्राम में तव्हां माशाल्लाह सिंधी जा वॾा कलाकार आहियो, तव्हां अदा मुर्शा तव्हां ॿई ऐं तव्हां हीरोज़ आहियो। असांखे वरी असांजे लाइ त सम्झो कि पंजाब परदेसी आहे, छो त सिंधी तव्हांखे ख़बर आहिनि कि ॻोठ खां थोरो ॿाहिरि निकिरंदा आहिनि त उन्हनि जे लाइ वॾी ॻाल्हि हूंदी आहे। असांजे लाइ वॾी परदेस आहे। तमामु शौक़ सां प्रोग्राम तव्हांजो ॾिसंदा आहियूं ऐं असांखे तमामु घणी ख़ुशी थींदी आहे तव्हांखे। अब्बास भाउ, तव्हां सियालकोट में छा कंदा आहियो? हाँ उते प्राइवेट सिक्योरिटी में ना सुपरवाइजर आहियां। अच्छा अच्छा, माशाल्लाह। हलो अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। का फरमाइश हुजे त ॿुधायो। फरमाइश जे तव्हां थोरी झलक ॿुधाए, सूंह जी राणी थोरी झलक ॿुधाए छॾियो। हलो आउं तव्हांखे बिल्कुलु ॿ लाइन्स ॿुधाईंदुसि तव्हांखे, ठीकु आहे? महिरबानी साईं। ओके ओके। ओ शलमाणी तूं, ओ शलमाणी तूं, हाय पारस जहिड़ो प्यार, सूंह जी राणी तूं, ओ सूंह जी राणी तूं, हाय सूंह जी राणी तूं, शलमाणी तूं, शलमाणी तूं, हाय पारस जहिड़ो राणी तूं। ज़बरदस्त 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 भाई, इहो गानो असांजो रटियल आहे। ऐं हिकिड़ी सिंगर जे लाइ हिकिड़ी अमूमन मुंहिंजो केॾी महिल काशिफ़ आगाणी सां हिकिड़े ॻाल्हि ते बहस थींदो आहे न, पर हेल्दी बहस थींदो आहे, को डप वारो न, विढ़ण वारो न, हेल्दी म्यूज़िक ते ई जेको थींदो आहे। काशिफ़ चवंदो आहे त हीअ जेके ओरिजिनली जेके सिंगर्स ॻायल आहिनि गाना, पाण एज़ इट इज़ ओड़ा ई ॻायूं या कोशिशि कजे, या पाण ॾिसो न जंहिंजी क्रिएशन हूंदी आहे उहो उनखे पंहिंजे तरीक़े सां ई ॻाईंदो आहे न। असां उनखे फॉलोवर ई आहियूं, असां कोशिशि कंदा त उन जहिड़ो ॻाए सघूं न। कॉल आहे असां सां गॾु, ऐं हाणे इहा कॉल तव्हां खणंदव। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो साईं, पहिरीं टीवी जो वॉल्यूम घटि कयो। हेलो 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 हेलो, वालेकुम सलाम। केरु, किथां पियो ॻाल्हाए? मैं अभी ख़ासि पियो ॻाल्हायां। किथां? केरु पिया ॻाल्हायो भाउ? केरु, थोरो तेज़ ॻाल्हाइजो। मेरे कहने का मतलब है कि मैं ख़ास से बात कर रहा हूँ। जी जी, सर से बात करनी है। जी जी हाँ, सर से बात जी 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 बोलें जी। सर आप, हेलो हेलो हेलो, मैं सुन रहा हूँ। आप पहले ना टीवी का वॉल्यूम कम करें ना, आप टीवी बंद कर दें थोड़ी देर, या बाहर आ जाएं कमरे से। हेलो। ओहो, और दूसरी बात ये कि मैं सर नहीं हूँ भाई, आमिर हूँ, आमिर शाह हूँ। आप मुझे सर ना बोलें, सर से ना थोड़ा अलाए छो उलझन होती है। इस्लामियात या मैथमेटिक्स या माशरती उलूम जो टीचर हो जा। सर से बात करे तव्हां सां मुझे ख्याल को खास ही को सवाल तव्हां छा था ॿुधायो? मां ज़बरदस्त सॉन्ग ॿुधाईंदसि, हीअ असी ज़िंदगी। अच्छा, हीअ असीं, ओए होए, शमन मीराली साहब जो गानो ऐं कमाल जो गानो आहे। कमाल जा शमन भाई सिंगर, शायरी ॾाढी सुठी आहे ऐं जी धुन बि ॾाढी प्यारी आहे। मुख्तियार शाह साहब जी शायरी आहे। हा बिल्कुलु, ऐं नए देरे जा शाइर आहिनि ऐं कमाल जी शायरी आहे इहा, ऐं मुंहिंजो फेवरेट आहे। सो आऊं बि इंतज़ार में आहियां त इहो गानो तव्हां ॿुधायो असांखे। जी तव्हां बि साथ ॾियाराइजो, ठीकु आहे न?
ख़बर ही न पई ये हसी ज़िंदगी। एक्सीलेंट एक्सीलेंट ज़बरदस्त कमाल जो तव्हां गानो जो थैंक परफॉर्म यू कयो। थैंक यू अभी हींअर फ़िलहाल मेरा गला ख़राब न था न वो त ख़ैर गलो त असल ख़राबु आहे, मौसम पर- अहिड़ी आहे पर तव्हां कमाल जो गायो ऐं हिन में हिकिड़ी लाइन तव्हां विसरी हलिया। उहा मां तव्हांखे इशारो कयो पे वो असांजो साउंड इंजीनियर मूंसां अॼुकल्ह नाराज़ आहे। असांजा थोरो ॿिन्ही जो हिक ॿिए सां 36 का आंकड़ा चल रहा है ना। अच्छा, अच्छा। सो वो लाइन कोन्हे को ये हसी जिंदगी है गुजरी गई ख्वाब हो या हवा का खबर ही न पई ये हसी जिंदगी। अगर अगर शमन मीराली जा अगर आऊं चा मुंहिंजी लाइफ में जेके मुंहिंजा फेवरेट सॉन्ग्स हुजनि त उन में ही मुंहिंजो नंबर 1 ते हूंदो। बिल्कुलु नंबर 1 ते इहो मुंहिंजो गानो हूंदो। पोइ हूंदो कारो वॻो, पोइ त चिकिंजर ते, पोइ त सभु तव्हांखे सॉन्ग पसंदि आहिनि। ओ शमन भाई जो आऊं पुराणो मधा आहियां। सो हींअर वक़्तु थियो आहे हिकिड़े नंढड़े ब्रेक जो। असां सां गॾु ई रहिजो, अचूं था नंढड़े ब्रेक खां पोइ।
जी दोस्तों, एक दफ़ो वरी तव्हांखे भलीकार चऊं था सिरी राग में। ऐं फरज़ाना खे इलाही सी पियो लॻे। फरज़ाना जो मास्लिक संतोलन मूंखे लॻे थो थोरो हेॾा होॾा थी वियो। न मां ठीकु आहियां, बिल्कुलु ठीकु आहियां। असल में मां पंहिंजे भाउ सां जेको आहे न हाणे असां थोरो जहिड़ो थी पियो आहे। बिल्कुलु न, ख़ैर इहो ऐं मां पंहिंजे भाउ खे मूंखे ख़बर आहे, मां मञाए वेंदो। ये मिस हैपेंस थींदा रहंदा आहिनि। ख़ैर है, दुनिया है, चलता है, होता है भाई। सो हिकिड़ी तव्हां सां हिकिड़ी न्यूज़ बि शेयर करणी, तव्हांखे शायदि ख़बर बि हुजे त एस.बी. जॉन जेको कमाल जो सिंगर हो, कमाल जो कंपोज़र हो ऐं ज़बरदस्त इंसानु हो, अॼु असांजी हिन दुनिया में हू न आहे, उनजो इंतकाल थी वियो आहे। ऐं मुंहिंजे लाइ फ़ख्र जी ॻाल्हि इहा आहे त एस.बी. जॉन साहब खां मूं कुझु ॾींहं म्यूज़िक बि सिखियो हो। हारमोनियम ते मूंखे पंहिंजो गानो मूंखे ॿुधाईंदा, सेखारींदा ऐं खोड़ सारा ॿिया बि गाना हुआ। मेहंदी हसन साहब जा गाना मूंखे ॻाए, उन जेके अगरि ॻाईंदो आहियां हिकिड़ो ॿ त उहो बि मूंखे एस.बी. जॉन साहब बि सेखारिया। अलाह साईं हुनजी मग़फ़रत करे, तमामु बहितरीनु इंसानु आहे ऐं अॼु हुनजी कमी महसूसु कयूं पिया। सो अॼु उनजी हिकिड़ो ॻायल गानो आहे, तू जो नहीं है तो कुछ भी नहीं है। मूंखे पूरो यादि न आहे गानो, पर उन जा कुझु लाइन्स जेके आहिनि उहे आउं तव्हांजे साम्हूं पेश कयां त ट्रिब्यूट ॾींदासीं असीं एस.बी. जॉन साहब खे। त जी शोभी भाई। जो नहीं है तो कुछ भी नहीं है, ये माना कि महफिल जवां है, हंसी है। तू जो नहीं है तो कुछ भी नहीं है, ये माना कि महफिल जवां है, हंसी है। निगाहों में तुम हो, ये दिल ढूंढता है। निगाहों में तुम हो, न जाने मोहब्बत की राहों में क्या है, राहों में क्या है। जो तू हम सफर है तो कुछ गम नहीं है, ये माना कि महफिल जवां है, हंसी है। तो कुछ भी नहीं है, ये माना कि महफिल जवां है, हंसी है। तू जो नहीं है तो कुछ भी नहीं है। ऐं ॾाढो उन्हनि खे मिस थो कयां। ऐं कमाल जा सिंगर हुआ, कमाल जा ऐं सख़्तु हूंदा ॾाढा। ऐं उन्हनि जी हिकिड़ी शइ सुठी ॻाल्हि इहा हूंदी त हमेशह फुल सूट में हलंदा न, उन्हनि खे टाए पातल हूंदी। ऐं मुंहिंजो ऐं शोभी जो पड़ोसी बि, आउं ऐं शोभी कंहिं ज़माने में गॾु रहंदा हुआसीं, हिकिड़े ई इलाइक़े में रहंदासीं। हाणे आउं हुतां शिफ्ट थी वियो आहियां, पर शोभी अञा ताईं हुते रहे थो। ऐं एस.बी. जॉन साहब बि शिफ्ट थी वियो हलियो अकेलो। आउं हुनखे ॾिसंदो हुउसि त एॾो पंहिंजी ज़ाल सां एॾो प्यारु कंदो। हुनजी ज़ाल पैरालाइज़ थी वई, बेड रेस्ट ते थी वई। 40 सालनि ताईं उन पंहिंजी ज़ाल खे मानी बि खाराईंदो, उनखे चेंज बि कंदो। ऐं हिकिड़े 40 सालनि ताईं उनजी वाइफ पैरालाइज़ हुई, बेड रेस्ट ते ई हूंदी। ऐं उनजो पुट बि आहिनि, 2-3 पुट बि आहिनि। हिकिड़ो एस.बी. जॉन जा पुट आहिनि, जॉन, रॉबिन जॉन, रॉबिन और गिलेन। ऐं गिलेन त हींअर इटली में आहे शायदि, अलाए ऑस्ट्रेलिया में किथे आहे। बाक़ी एस.बी. जॉन साहब हिकिड़ी आख़िर में ॾाढी स्ट्रगलिंग लाइफ गुज़ारी ऐं गवर्नमेंट बि हुनजी का सपोर्ट न कई। हिकिड़े स्कूल में टीचर हुआ, म्यूज़िक जा टीचर हुआ। पोइ हुननि स्कूल वारनि बि हुननि खे चई छॾियो
त हाणे तव्हां बुज़ुर्ग थी विया आहियो, तव्हां हली बि नथा सघो, तव्हांखे ॿुधण में बि नथो अचे, तव्हांखे ॾिसण में बि नथो अचे, त पोइ वरी घर अची विया, पोइ मोहल्ले वारा ई उन्हनि खे कंहिं तरीक़े सां सपोर्ट कंदा हुआ, खाराईंदा आहिनि, प्यारींदा आहिनि। सो चवण जी ॻाल्हि इहा आहे त इहे असांजा लेजेंड्स आहिनि, इन्हनि जी क़दुरु कयो। ऐं आउं त चवंदो त जेतिरा बि आर्टिस्ट हींअर बीमार आहिनि, सॼी ज़िंदगी जेके आहे उहो ॾेई थो छॾे पंहिंजे फन खे, उनखां अलावा हू सिंगिंग जा म्यूज़िक खां अलावा कुझु बि नथा कनि। बिल्कुलु कंहिं शइ में ज़ाहिरी ॻाल्हि आहे इंसानु इन्वॉल्व थिए थो त पोइ हुनखे माना हिन साइड खां थोरो हटणो थो पवे। सपोर्ट हुजे, गवर्नमेंट जी सपोर्ट हुजे उन्हनि खे। सपोर्ट ज़रूरी आहे। कॉल आहे असां सां गॾु। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, लाइन ड्रॉप थी वई। सो उहा ई ॻाल्हि कंदासीं त आर्टिस्टनि जी क़दुरु कयो। इहे असांखे रिप्रेज़ेंट कंदा आहिनि। हसास हूंदा आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं रिप्रेज़ेंट कंदा आहियूं पाण सॼी दुनिया में, पंहिंजे मुल्क खे रिप्रेज़ेंट कंदा आहियूं। इहो न हुजणु घुरिजे पाकिस्तान में त जेको आर्टिस्ट जेसिताईं जवान आहे, हा, जेसिताईं ॻाए सघे थो, ब्यूटी आहे त माना हू माना सभु कुझु आहे। लेकिन जीअं ई माना थोरो उनजी एज माना वई माना घटि थी वई। खुदाबाद मां कॉल आहे असां वटि, हैदर भट्टी आहे असांजो रेगुलर कॉलर आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम हैदर। वालेकुम सलाम, साईं हक मौजूद। सदा मौजूद। हैदर ख़ुश आहियो? अल्हम्दुलिल्लाह, मैं तव्हां कहिड़ो जो सभु ख़ैर आहे? ज़बरदस्त। प्रोग्राम ॾिसो पिया? बिल्कुलु अदा। कीअं पियो लॻे प्रोग्राम? प्रोग्राम फर्स्ट क्लास। इंतज़ार रहंदो आहे तव्हांजे प्रोग्राम जो, तक़रीबन घर जा फैमिली वारा सभु ॾिसंदा आहिनि साईं जो प्रोग्राम अची अची सां ॻाल्हायूं, प्रोग्राम ॾिसूं। महिरबानी महिरबानी हैदर, वॾी महिरबानी। फरज़ाना बहार बि असां सां गॾु आहे, उन सां बि ॻाल्हायो। हा जी, अजी सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, कीअं आहियो अदा? अजी अल्हम्दुलिल्लाह, मुंहिंजी भेण अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ख़ुशि आहियो? शुक्र आहे भाउ, तव्हां सभिनी दुआऊं आहिनि। भाई हिकिड़ी ॻाल्हि चवां त असांजे जेको आहे गाची जो तव्हां ॿुधो हूंदो जो हुनजो मेलो आहे 24 तारीख़ ते। जी जी। जेकर तव्हां मौक़ो बचे त असांखे जे करे सभिनी खे दावत कयूं था। इंशाल्लाह भाउ, ज़रूरु ज़रूरु कोशिशि कंदासीं। किथे आहे इहो मेलो? दातू में असांजे दातू ॿुधो खुदाबाद खां 20 किलोमीटर हॉल जे जबल में थींदो आहे। गाची जो मेलो ज़बरदस्त थींदो आहे। ज़बरदस्त। इंशाल्लाह भाउ, बिल्कुलु पूरी कोशिशि कंदासीं। मेलो आई थिंक ॿुधो आहे। अच्छा, बिल्कुलु जी जी। हा, बिल्कुलु ईंदासीं। इंशाल्लाह फरमाइश का अॼु जे प्रोग्राम में। हा, फरमाइश मूंखे तव्हां ॿुधायो, को ख़ुशी वारो गीत ॿुधाए छॾियो। कहिड़ो? ख़ुशी वारो को बि गीत। ख़ुशी वारो गीत जंहिंखे लाडो लाडा कोट चवंदा आहिनि बारड़ी में। हलो ठीकु आहे ठीकु आहे, तव्हांखे ख़ुशी वारो गीत था ॿुधो। लाडो बनजी आयो सिंगार करे, ओ प्यार करे, ओ लाडो बनजी आयो सिंगार करे, ओ प्यार करे। ये सहराब कमाल हूंदा आहिनि। ख़ुशी वारे गीत जी फरमाइश थी आहे त मुंहिंजे ख्याल में लॻे थो पाण वटि थोरो स्लो ॻाए वियो आहे। हाणे ॻाए वियो ॾुख वारा गाना बि आहिनि असां वटि न, ॾुख वारा ख़ुशी वारा। ही हसी ज़िंदगी ऐं हाणे तव्हां ॻायो। हाणे तव्हां छा था ॿुधायो? मां साईं एजाज़ साईं जा ई बोल। ख़ुशी वारो गानो आहे थोरो माना नींद ख़ुशी आहे। बोल ॾाढा भला आहे न। अचो अचो एंजॉय कयो। ख़ुशी वारो बि आहे। बिल्कुलु एंजॉय कयो। अचो। एजाज़ साईं जी शाइरी आहे ऐं मूंखे साईं एजाज़ साईं हूअं ई तमामु घणो इलाही हुनजी शाइरी पसंदि आहे। पेश ख़िदमत कंदसि। ओ मैना बिना भी पी के बस्ती में आ गया हूँ, मैना बिना भी पी के। इस
एक्सीलेंट, ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं ही गानो मुझे ख्याल तव्हां पहिरीं परफॉर्म कयो आहे न? जी जी हाँ, फरमाइश कमाल जो गानो आहे। ऐं तव्हां वरी उनखे ॻाईंदा पंहिंजे हिकिड़े मगन थी ॻाईंदा आहियो, मज़ेदार साईं एजाज़ साईं जी शाइरी आहे। ऐं शाइरी अहिड़ी आहे, अल्फाज़ अहिड़ा आहिनि जो डायरेक्ट दिल ते लॻनि था। बिल्कुल बिल्कुल। ऐं ये टची सॉन्ग दिल आँख खोल देखो एजाज़ हूँ अली का, वाह 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 वाह, हर रंग ढंग रूप में सिक्का जमा गया हूँ। वाह 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 वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। ये शाइरी त आहिनि जेके अहिड़नि ख़ूबसूरत कलामनि खे जेरो कयो वेठा आहिनि। बिल्कुल बिल्कुल। अॼुकल्ह त माशाल्लाह सां शाइर बि इलाही थी पिया आहिनि न। हिकिड़ो टाइम आयो तंहिंमें सिंगर्स इलाही थी पिया, हाणे शाइर इलाही थी पिया आहिनि न, रियली एॾा शाइर थी पिया आहिनि। ऐं वरी शाइर हाणे वरी माशाल्लाह सां गाना ॻाइनि पिया न। शाइर पाण फनकार आहिनि। बिल्कुल, जीअं पाण वटि मुमताज़ मौलाई साहब आहे, म्यूज़िक कंपोज़र बि आहिनि पाण ई। मुमताज़ मौलाई शाइर बि आहे, पंहिंजा गाना पाण बि ॻाए। ऐं हाणे त ॿुधाए मुमताज़ मौलाई कंहिंखे पंहिंजी शाइरी लिखी बि नथो ॾिए न, पाण ई ॻाईंदो आहे न। सो इहा बि आहे। मुमताज़ भाई ईअं न कयो, इहो त ज़ुल्म पिया कयो तव्हां। इहे असां सिंगर केॾांहुं वेंदासीं? तव्हां ॾिसो, शाइर उहे हूंदा आहिनि जेके सभिनीनि खे पंहिंजी शाइरी ॾियनि न। हाणे साईं एजाज़ साईं आहे, या उस्ताद बुखारी आहे, या उनखां साईं सागर शाह आहे, उनखां अलावा काफ़ी अहिड़ा शाइर आहिनि जेके सभिनीनि खे शाइरी ॾियनि था। मुमताज़ मौलाई अलाए छो ईअं करे? मुमताज़ मौलाई साहब शुरू में शमन भाई खे गाना लिखी ॾींदा हुआ। हा, हाणे हिन वक़्त में ईअं। सो बहरहाल अल्लाह साईं उन्हनि खे ख़ुशि रखे। ऐं हींअर टाइम आहे मुमताज़ मौलाई साहब जो, अल्लाह साईं उनखे हमेशह वधाईंदो रहे। अच्छा, हिकिड़ी ॿी सिंगर बि अॼुकल्ह ॾाढी इन आहे न, फ़ाइज़ा अली। फ़ाइज़ा अली उन जा खोड़ सारा असां बेसिकली ॾिसंदा त उनखे सोशल मीडिया ते ई, टीवी ते एतिरो घटि ॾिठो आहे उनखे। टीवी ते अञा स्क्रीन जी अञा सिंगर न थी आहे, सोशल मीडिया जी सिंगर आहे। हू आहे जो उनजो हिकिड़ो हलियो, ओ ये रया खया ॾेई वञो हो जमाल, असांजी गाॾी बीठी रोड ते हो जमाल। हाँ, इहो ज़बरदस्त आहे, सुठी नई ॻाल्हि आहे। बिल्कुलु। कॉल आहे असां सां गॾु। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कौन बोल रहे हैं भाई? भाई बात कर रहा हूँ, छोड़कोटे खैरियत से? जी
जी जी पंजाबी गीत को लगाए भाई, पंजाबी गीत तो फरमाइश कोई दोस्त की। चुंडको से बात कर रहे हैं जहाँ ऑयल फील्ड है, गैस फील्ड, सॉरी। जी ये आता है रानीपुर से आगे चौक। हाँ हाँ, मैं आ चुका हूँ, मैं इधर बहुत 3-4 शोज कर गया हूँ मैं चुंडको ऑयल फील्ड में। अच्छा। कौन सी फरमाइश है भाई आपकी? यार पंजाबी गाने की चाहिए, अतौले का गाना है, इश्क़े पवाइयां जंजीरा। कौन सा? इश्क़ पवाइयां जंजीरा, अतौला का साहिल, अतौला की साहिल। हाँ, ये चलें, नेक्स्ट ठीक वीक है। इंशाल्लाह सुनाएंगे हम आपको कोशिश करते हैं कि कोई भी पंजाबी गाने की कुछ लाइंस आपको सुना दें। फरजाना, कोई अच्छा सा गाना। बिल्कुल, आपको बिल्कुल फरजाना कोई पंजाबी। अच्छा जी, बहुत अच्छा सॉन्ग है ये, मुझे बहुत पसंद है। ओ लोका दो यार बनाए, किसे उफ न कीती हाय, असा हिको यार बनाया, ते रोला पे गया। लोका दो यार बनाए, किसे उफ न कीती हाय, असा हिको यार बनाया, ते रोला पे गया। ये सॉन्ग मैं आपको फुल सुनाऊंगी। वाह वाह, जबरदस्त सॉन्ग है। ये गानो ॿुधाइजो ॿिए बारी में, ॿुधाइजो। हाँ, इहो ॿिए वारी में गानो टाइम आहे ऐं गानो ॿुधायां या कॉल्स खणंदा? ओहो, गानो त इलाही वॾो आहे असांजो, मेहंदी हसन साहब जो गानो आहे। हाँ, ऐं फिल्म आहे ज़िंदगी कितनी हसीन है, सो उनजो ही गानो हींअर आउं ॿुधाइण वारो आहियां, पर चवंदा टाइम घटि आहे। सो पंजाबी गानो हिकिड़ो मूंखे बि ईंदो आहे, ओए ओ प्यार नसीबा नाल मिलंदा हज़ूरे, रख दो दिल हाल न जाने मेरा दुनिया ने मानी, ओ मेरा दिल दा सरूरे, तेरे पिछ मैनू ए सारी हयाती भी थोड़ी लगदी, सोहनी लगदी ओ मैनू सोहनी लगदी, सोहनी लगदी ओ मैनू सोहनी लगदी। अग्ञा भी नहीं, अग्ञा वर्ड हुआ, ओ मैं लोका तेरे इश्क दा। कॉल है, कॉल। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम सर, की आयो? हां बिल्कुल ठीक आहियां, छा नालो आहे? सर मां आमना खान लिटिल सिंगर थी ॻाल्हायां। अरे आमना, लिटिल चैंप, लिटिल सिंगर। जी सर, मां तव्हां खे यही ॻाल्हायो, जैक्टरिन में टॉक कया, मैडम नूना लेला जो सॉन्ग मां तव्हां खे ॿुधायो। जी सर, अमीर खुसरो निजाम जो तव्हां खे सलाम ॿुधाईंदो। वाह 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 वाह, जी ॿुधायो, ज़रूर ॿुधायो। वाह 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 वाह, ये दो वाह इनमें तो पिया वाह 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 बेटा। मिलई के नैना, मिलई के नैना, मिलई के नैना, मिलई के गोरी गोरी भैया में हरी हरी चूड़ियां, गोरी गोरी भैया में हरी हरी चूड़ियां, भैया पकड़ मोरी नीरे नैना मिलई एक्सीलेंट एक्सीलेंट, जबरदस्त आमना, जबरदस्त। वाह वाह आमना, इतनी प्यारी सी गुड़िया हमें सुन रही है और बहुत अच्छा हमें ये सूफियाना कलाम सुनाया आपने बेटा। बिल्कुल ठीक, तव्हां कीअं आहियो पुट? ठीक आहियो? अल्हम्दुलिल्लाह। तमाम 24 तारीख को सुनाने लाऊंगा।
आमना तव्हां KTN ऑफिस में आया ना असांजे के प्रोग्राम में रंगन भरी मिलन चाहियां थी पर तव्हां न हो चाहियो हाँ ऐं इहो ई हींअर गिला शिकवा करण वारोसि त आमना आई ऐं आमना मूंसां मिली बि न त इन करे मूं इहा ॻाल्हि कई। आमना तव्हां कंहिंखां था सिखो? रंगन भरी शाम में आई हुअसि न हुते। आमना जी जी तव्हां कंहिंखां था सिखो पुट? आपे सरजान काका सिखली है शफी पकी जे सागेदा। कंहिंखां? सरजान काका। सरजानब साहब। जान मोहम्मद। जान मोहम्मद। जी जी। अच्छा अच्छा। अरे जबरदस्त। हलो उस्ताद के बस असांजी तरफ खां सलाम ॾिजो। हां उस्ताद माशाल्लाह तव्हांजो जबरदस्त आहे। मुंहिंजी तरफ सलाम हुजे। बिल्कुलु बिल्कुलु वॾी महिरबानी आमना तव्हां असांखे कॉल कई ऐं ईअं ई असांजे प्रोग्राम में तव्हां कॉल कंदा कयो। वॾी महिरबानी आमना। सो हींअर वक़्तु आहे हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जो त अचूं था हिकिड़े नंढड़े ब्रेक खां पोइ। जी दोस्तों एक दफ़ो वरी तव्हांखे श्री राग में वेलकम चऊं था ऐं उम्मीद था कयूं त तव्हां असांजे प्रोग्राम खे इंजॉय कंदा हूंदा। अॼु पाण वटि पंजाब साइड खां खोड़ सारियूं कॉल्स आहियूं ऐं उन्हनि फरमाइशूं कयूं त पाकिस्तानी फिल्मी डुइट सॉन्ग्स ॻायो। सो इंशाल्लाह कोशिशि कंदासीं त कमिंग वीक ते हाँ बिल्कुलु इहा कोशिशि करणी आहे पाण कुझु हिननि खे मतिलबु नेक्स्ट वीक पाण हिननि खे डुइट्स गाना ॿुधायूं ऐं प्रोग्राम खे अञा बि इंजॉय करायूं। असां सां गॾु कॉल आहे हींअर। हेलो 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 अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। असां सां गॾु आहे असांजी KTN जी ज़बरदस्त होस्ट, ज़बरदस्त कंहिं ज़माने में मॉडल, ज़बरदस्त कंहिं ज़माने में एक्ट्रेस ऐं हींअर स्टिल असांजे KTN ते प्रोग्राम करे पई ऐं प्रोग्राम करे पई रंगन भरी शाम। ऐं तव्हांखे मुंहिंजो सरप्राइज़ कीअं लॻो? तव्हांजे हलो ताईं आऊं तव्हांखे सुञाणे वरितमि। किरण मीर। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं कहिड़ा हाल आहिनि तव्हां ॿिन्ही जा? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु आहियूं। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? प्रोग्राम की ठीक ठाक। प्रोग्राम की पियो लॻे? त मां तव्हांखे सरप्राइज़ ॾींदसि पर तव्हां ॿिन्ही मूंखे सरप्राइज़ ॾेई छॾियो। बसि ईअं तॾहिं त असांखे आमिर शाह चवंदा आहिनि। असल में मूंखां रहियो न थियो। मां शो ॾिसी रही हुयमि ऐं मां चयो त बिल्कुलु एप्रिशिएट करणु खपे। थैंक यू किरण। तव्हांखे प्रोग्राम जो फॉर्मेट बि ख़बर हूंदो। जेको बि असांखे कॉल करे पियो न त असीं हुन खां हिकिड़ी ॿ लाइन ज़रूरु पिया ॿुधूं गाने जी। गानो त ज़रूरु ॿुधाइणो पवंदो तव्हांखे। चीटिंग थी वई न ईअं हिकिड़ी का बि हिकिड़ी लाइन ख़ूबसूरत लाइन का हुजे। पर सभिनि खां पहिरियों त मां तव्हां ॿिन्ही जी तारीफ़ करणु चाहींदसि न। अच्छा भले पहिरीं तारीफ़ कयो हा। न सीरियसली बसि मां इन करे मां तव्हांखे ॻाल्हायां एप्रिशिएट करणु पई चाहियां। तव्हां आहियो ऐं फरज़ाना साहिब चवणु चाहींदसि त फरज़ाना खे मां पहिरियां कॾहिं बि न जॾहिं KTN ते मां स्टार्ट कयो ऐं हुनजो ही शो मां ॾिसंदी रहियसि त माशाल्लाह मां ॾाढी इंस्पायर थियसि हुनजी सिंगिंग सां ऐं हुनजी आवाज़ खां। थैंक यू महिरबानी महिरबानी। असांखे बि ॾाढी ख़ुशी थी छो जो तव्हां बि माशाल्लाह ॾाढो सुठो प्रोग्राम कंदा आहियो रंगन भरी शाम। तव्हां आया आहियो रंगन भरी शाम में? जी जी हा मां आई आहियां। अच्छा बिल्कुलु। फरज़ाना चवण फरज़ाना मुंहिंजे आहे आई अञा। तव्हां जे हूंदे किरण जे हूंदे कोन आई आहे। तव्हां ईअं कयो न हिकिड़ो कोई स्पेशल तव्हांजो डायरेक्टर बि हिते ई किथे मंडराए पियो असांजे ई सेट ते किथे वेठो आहे। हा यकीनन हिते ई किथे हूंदो। माशाल्लाह असांजो श्री राग अहिड़ो प्रोग्राम आहे सभु डायरेक्टर हिते अची वेंदा आहिनि। सो जो लाइव ईंदा आहियूं असां सॉन्ग्स वगैरह। किरण ईअं कजे न हिकिड़ो को प्रोग्राम अहिड़ो ठाहियो तव्हां स्पेशल प्रोग्राम जंहिंमें असांजी सिरे राग जी सॼी टीम अचे ऐं असीं मोस्ट वेलकम बिल्कुलु इहो त नेक्स्ट वीक में ई कंदसि मां ईअं। बिल्कुलु बिल्कुलु। सो शो बि त हूअं ई ईंदो आहे तव्हां वटि। असांजो कब्ज़ो त हूअं ई हुते आहे असांजो। हा हिकिड़ो असां तव्हां वटि माण्हू मोकिलींदा त आहियूं। सो डायरेक्टर बि वेठो आहे आबिद मेहर साहिबु। उनखे बि असीं रिक्वेस्ट कंदासीं त सर तव्हां जेको रोज़ वॉइस कंदा आहियो हलो अस्सलाम वालेकुम आऊं आहियां आबिद मेहर। अॼु रंगन भरी शाम में जेको गेस्ट आहे उहो आहे आमिर शाह ऐं फरज़ाना बहार। अच्छा किरण तव्हांजी का फरमाइश हुजे? बिल्कुलु बिल्कुलु फरमाइश में यही है त तव्हां वरी कोई गानो ॿुधायो डुइट में ऐं कोई कहिड़ो बि गानो ॿुधायूं? बिल्कुलु थैंक यू किरण तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल कई ॾाढी ख़ुशी थी असांखे।
थैंक यू किरण मीर असांजी रंगन भरी शाम जी होस्ट ज़बरदस्त। आऊं हिकिड़ो ॿ दफ़ो रंगन भरी शाम में वञी चुको आहियां। किरण मीर जे हूंदे हा हा आऊं KTN जो हिसो आहियां न असां। हा त बस आऊं त सिर्फ़ु हाणे बाखलाशारी जे शो में कोन वियो आहियां, बाखलाशारी जे शो में कोन वियो आहियां, ॿियो कंहिंजे में कोन वियो आहियां, ॿियो अक्सा किंजर जे शो में कोन वियो आहियां, ऐं बसि इन्हनि ॿिन्ही में न वियो आहियां। बाक़ी मासी मोरा मासी जेके बि आहिनि सभिनी जे प्रोग्राम में ॿ ई जेके शो आहिनि इहे आऊं त सुम्हंदो बि हिते ई आहियां न, हिते कुंड पासे में ई किथे विहाणो हिते हंधि असांखे ॾेई छॾियो अथनि। शोभी भाई मुंहिंजे ख़्याल में सभु हिते ई सुम्हंदा आहियूं, सभु हिते ई जॾहिं बि मां KTN ॾिसंदी आहियां शोभी भाई जिथे किथे वेठो ई हूंदो आहे। ये शोभी नज़र लगा रही है हुजे किथे भी हुजे भाई शोभी भाई बैठा हो, भाई क्या हो गया भाई घर भी तो जाओ। अच्छा एक आऊं चवंदसि हिकिड़ो मास्टर फ्रेम खोलियो, मास्टर फ्रेम एक खोलते हैं शोभी भाई, लोगों को आप थोड़ा सा खड़े होके चल के दिखाएं, वरना लोग समझते हैं कि ये कुर्सी पर ही बैठा होता है। थोड़ा प्लीज थोड़ा उठ के थोड़ा सा आ जाए शोभी भाई, आ जाए। भले कुर्सी पीछे करो, तुम्हें थोड़ी ना माइक लगे हुए भाई म्यूजिक पर। हाँ थोड़ा सा इधर आओ, म्यूजिक पर होना चाहिए, चल के दिखाओ। हाँ आ जाए भाई। अभी आप दोनों म्यूजिक। देखे भाई शोभी चलता भी है, शोभी ने चलना सीख लिया। सो हाणे अचूं था गाने जी तरफ। मेहंदी हसन साहब जो गानो आहे, ज़बरदस्त गानो आहे, ज़िंदगी कितनी हसीन मूवी जो फिल्म आहे, ऐं अचो त इहो गानो एंजॉय था कयूं। जब कोई प्यार से बुलाएगा, जब कोई प्यार से बुलाएगा, तुमको एक शख्स याद आएगा। जब कोई प्यार से बुलाएगा, तुमको एक शख्स याद आएगा। गम से आशना होकर, अपने महबूब से जुदा होकर, लज्जते गम से आशना होकर, अपने महबूब से जुदा होकर, दिल कहीं जब सुकून न पाएगा, सुकून न पाएगा, तुमको एक शख्स याद आएगा। जब कोई प्यार से बुलाएगा, तुमको एक शख्स
जबरदस्त। ये गाना मैंने कैसा गाया वो तो मुझे नहीं पता, लेकिन इस गाने में जो शोभी ने म्यूजिक बजाया है, वाह शोभी भाई वाह, जबरदस्त। क्या तो लव यू शोभी भाई। शोभी भाई ने और म्यूजिक हैरी भाई, बजाया है। और नहीं आप नहीं बजाया ना। अच्छा मैं भी यही सुनना चाह रहा था कि जाग पड़े भैया, जाग पड़े भैया, जाग पड़े। हैरी तेरी तुम्हें इस वजह से मैं देख नहीं पाता हूँ ना यूं करके। सो इहो बि ज़बरदस्त गानो हो ऐं फिल्मी गाना है ये भी, और बड़ा कमाल का उन्होंने ज़बरदस्त। परफॉर्म तव्हां किया एॾो हुआ है। माना प्यार सां ॻायो आहे ही गाना आहिनि, मेलोडियस गाना आहिनि, ऐं इन्हनि खे वरी आउं कोशिशि कंदो आहियां गाना ॿुधी वञा। इन खां पहिरीं एस.बी. जॉन साहब जो गानो ॻायोसीं, उहो कमाल जो गानो। ज़बरदस्त सॉन्ग। इंशाल्लाह कोशिशि कंदासीं त अॻिले प्रोग्राम्स में इहो गानो सॼो यादि करे अचूं। ऐं असां हिन गाने खे हींअर एस.बी. जॉन साहब जे गाने खे असां जैम बि न कयोसीं, जैम भी नहीं किया था हमने, ऐसे ही अभी हमने कहा कि उनको एक ट्रिब्यूट दे देते हैं। सो इंशाल्लाह नेक्स्ट प्रोग्राम्स में कोशिशि कंदासीं त इन गाने खे प्रॉपर जैम करे ऐं पोइ इन गाने खे परफॉर्म कजे। सो हाणे आहे फरज़ाना बहार जी वारी। सो फरज़ाना बहार, कंहिंजो गानो था ॻायो तव्हां? फरमाइश आहे पंजाबी वाह 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 गीत जे लाइ, त ही पंजाबी शाइरी आहे मैडम नूरजहान जी ॻायल अरे आहे, वाह वाह पेश कंदसि। ज़बरदस्त जी। सजना तेरा तक तक में हारियां, दिल दे में बुए खोले नैना दियां बारियां। क्या बात है।
एक्सीलेंट एक्सीलेंट। इस गाने में हम स्पेशली हैरी के लिए भी तालियां बजाएंगे और अभी बारी आएगी है बस हैरी भाई की। सो असांजे प्रोग्राम में तव्हां सभु शामिल आहियो ऐं ॾाढी ख़ुशी पई थिए त अॼु असांखे तव्हां कॉल्स जे ज़रिए सुठा सुठा कलामनि जी फरमाइश कयो पिया ऐं स्पेशली ब्रेक में जेॾीमहिल पाण वञूं पिया ओॾीमहिल बि असांखे असांजा जेके कॉलर्स आहिनि उहे असांखे फरमाइशूं ॿुधाइनि पिया। बिल्कुलु। सो हींअर वरी वक़्तु थियो हिकिड़े नंढड़े ब्रेक जो। असां सां गॾु रहिजो, अचूं था हिकिड़े नंढड़े ब्रेक खां पोइ। जी दोस्तों, वेलकम बैक। श्री राग ऐं श्री राग में अॼु ज़बरदस्त प्रोग्राम थियो आहे। अॼु असां मुख़्तलिफ़ लैंग्वेजिस में गाना ॻाया आहिनि, पंजाबी, उर्दू, सिंधी ऐं हाणे सिर्फ़ु इंग्लिश गाना रहिजी विया आहिनि न। इंग्लिश गाना ॻाइजनि उहे बि असां यादि करे वठंदासीं। असांखे हैरिसन भाउ असांजो यादि कराईंदो। हाँ हैरी भाई, कभी हमें मुझे ना टाइटैनिक वाला गाना याद करवाएगा। वो याद है आपको? थोड़ा सा याद है आपको? पूछा त कयोसीं हिनखे पाण खे अचे यादि आहे। छो ॿियो हिकिड़ो मूंखे अच्छा हॉलीवुड जा जेके असांजा इंग्लिश जेके सिंगर्स आहिनि, इंग्लिश पोइट्रीज़ जेके आहिनि, उन्हनि में बि कुझु गाना अहिड़ा आहिनि जेके मूंखे बि ॾाढा वणंदा आहिनि। जीअं माइकल जैक्सन जा खोड़ सारा गाना अहिड़ा आहिनि ज़बरदस्त। शकीरा जा बि सुठा गाना आहिनि। शकीरा जा गाना बि इलाही सुठा आहिनि। ऐं प्रिंस, हिकिड़ो प्रिंस सिंगर आहे, प्रिंस, उहो बि उते जो ई आहे मुंहिंजे ख़्याल सां। कहिड़ो मुल्क अलाए कहिड़ो, उन जा बि गाना कमाल जा हूंदा आहिनि। ऐं ॿियो एल्टन जॉन जा गाना ज़बरदस्त हूंदा आहिनि। खोड़ सारा जॉर्ज माइकल जा गाना ज़बरदस्त हूंदा आहिनि। इहे उहो ज़मानो जॾहिं नया नया चैनल्स आया हुआ त असीं टीवी हलाईंदासीं त इन्हनि सिंगर्स खे ॿुधंदा हुआसीं। ऐं माइकल जैक्सन त क्या बात है, माइकल जैक्सन जी रॉक स्टार हो ऐं पॉप जो बादशाह हो। छा हुनजा अॼु बि सॼी दुनिया जेतिरा बि डांस ते गाना हूंदा आहिनि, उन जहिड़ो वरी कलाकार कोन पैदा थियो। जहिड़ी ब्रेक डांस कंदो हो ऐं मून डांस हिकिड़ी हुनजी हूंदी जेके पेरनि सां ईअं माना ईअं रिवर्स ईअं हलंदो, जेका ॾाढी ॾुखी डांस हूंदी। ऐं पंहिंजो पाण खे माइकल जैक्सन मेंटेन बि रखंदो हिननि सभिनी शयुनि जे करे। एतिरियूं हुन सर्जरीज़ करायूं हुयूं, नोज़ जी, लिप्स जी, चहिरे जी, वारनि जी। पोइ वॾो स्टार हो, पोइ हुन ते खोड़ सारियूं माण्हू ॻाल्हियूं बि ठाहींदा हुआ। पर माइकल जैक्सन बिल्कुलु बिल्कुलु ॿियो ज़बरदस्त। सॼी दुनिया में हुनजो अॼु ताईं रिकॉर्ड आहे त हिकिड़ी कंपनी अलाए उन नालो मां विसरी वियो आहियां, जेका उन ज़माने में बिलबोर्ड हुई अलाए छा नालो हुअसि, का कंपनी हुई जेके गाना इहे कंदी हुई, रिलीज़ कंदी हुई। त माइकल जैक्सन जा गाना हिकिड़े ॾींहं में ई हुन जूं मिलियंस कॉपीज़ जेके आहिनि माण्हू ख़रीद करे वठंदा हुआ। सो नसीबनि वारा इहे अलाह साईं हिननि अहिड़ा सिंगर्स ठाहींदो आहे। सो हाणे तव्हां असांखे छा था ॿुधायो? हाणे माण्हू चवनि पिया त कुझु डांस मस्ती वारा गाना हुजनि। ऐं हाणे असां लास्ट में डांस वारा गाना बेसिकली इहे हूंदा आहिनि जो असीं न फंक्शननि जा सिंगर आहियूं न। सो असांखे ख़बर हूंदी आहे त हाणे माण्हू माठ करे वेही रहिया आहिनि, सो वरी थोरो वरी घोट खे जी प्यास ते बीहारींदा आहियूं। अवा हाणे ॻायो, बाबा हाणे ॻायो। घोट स्टेज ते अचे, घोट जी वालिदा अचे, घोट जो पीउ अचे, भाइर अचनि, सभु अचनि स्टेज ते। बिल्कुल। त हाणे तव्हां कहिड़ो गानो? सेरे जे लाइ त मां ही सेरे जो सॉन्ग पेश कंदसि। काफ़ी देर खां फरमाइश आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं जंहिंजे घर में शादी आहे त टीवी जा वॉल्यूम ऑन करे छॾियो। चले भाई। ऐसे वॉल्यूम बढ़ाइए।
एक्सीलेंट भाई, ज़बरदस्त ज़बरदस्त। सो तव्हां ॾिसो पिया त असां वटि हर वैरायटी जा गाना आहिनि। तव्हां असांखे कंहिं बि शादी मेहंदी जे प्रोग्रामनि में घुराए सघो था। असां वटि घोट जे लाइ बि गाना आहिनि, हर कंहिंजे लाइ गाना आहिनि। वाह वाह फरज़ाना, एक्सीलेंट आहे, इहो त ज़बरदस्त गानो आहे। अच्छा, इहो सेरो मूं पाण गायो आहे। इहो गानो आहे ई एतिरो या इनखे अञा बि मतिलबु इन में चाचू फुफियूं नानियूं मासियूं सभिनी जा ज़िक्र आहिनि? जी जी, सभिनी जा ज़िक्र आहिनि। उहो असां हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, असांखे शादियुनि में घुराईंदा त पोइ असां इहो सॼो गानो ॿुधाईंदासीं। हाली फ़िलहाल ही ॿ मिसरा हुया। ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। ये त ट्रेलर वो जे तव्हां मूंखे या आमिर शाह के प्रोग्राम में घुराईंदव उते ॿुधाईंदासीं तव्हांखे सॼो गानो। हां, पर वॼाईंदा आई म्यूज़िशियन असां आई बिल्कुलु, असां ॿधी वारा आहियूं। ज़बरदस्त, अॼु प्रोग्राम ॾाढो मज़ेदार थियो ऐं ॾाढो मज़ो बि आयो अॼु प्रोग्राम में। कॉल्स बि इलाही ज़बरदस्त आहियूं असां वटि। स्पेशली वरी असां वंस अगेन थैंक्स कंदासीं किरण मीर जो, जंहिं असांजे लाइव प्रोग्राम में असां सां गॾु शामिलु रही, असांजो प्रोग्राम ॾिठईं। ऐं उमेद थो कयां त वरी इंशाल्लाह जल्दी असीं रंगन भरी शाम में असीं वरी असां सॼे पंहिंजे बैंड सां गॾु ईंदासीं ऐं मज़ेदार उते रंग रचाईंदासीं। अॼु मूं स्टार्टिंग में जीअं मूं चयो त अॼु असां मुख़्तलिफ़ लैंग्वेजिस जा गाना ॻाया आहिनि। ऐं स्पेशली थैंक्स कंदासीं असांजा पंजाब जा जेके असांजा उन्हनि जी वॾी महिरबानी आहिनि। उन्हनि ॾाढी कॉल कयूं ऐं पहिरीं त सभिनीनि फरमाइश कई, सहरे जी बि फरमाइश आई, पंजाबी सॉन्ग लाइ बि फरमाइश थी असांखे, ऐं सिंधी त माशाल्लाह असांजी पंहिंजी ज़बान आहे, असां पाण ॻाईंदा आहियूं सिंधी। त काफ़ी ख़ुशी थींदी आहे जॾहिं असांखे जेको आहे न अलॻि अलॻि लैंग्वेज जी फरमाइशूं ईंदियूं आहिनि ऐं असांखे फ़ोनूं ईंदियूं आहिनि। त असां हितां ॻाल्हायूं था, जीअं सऊदी मां इलाही ॾींहं थिया आहिनि, सऊदी मां दुबई मां फ़ोन बिल्कुलु ईंदा। अॼुकल्ह वरी नई पंजी लहर आई आहे न, त इन करे उहे वीचारा पंजी लहर खे ई फेस हा, अलाह साईं उन्हनि सभिनि खे ख़ुशि रखे। सो इंशाल्लाह दोस्तो वरी नेक्स्ट वीक तव्हां सां मुलाक़ात थींदी। मूंखे बि ॾियो इजाज़त। लास्ट में बि हिकिड़ो वरी फुल डांस वारो ई गानो आहे। सो मूंखे बि ॾियो इजाज़त ऐं मूंखे बि ॾियो इजाज़त। इंशाल्लाह नेक्स्ट वीक वरी मिलंदासीं पंहिंजे प्रोग्राम सिरी राग में। अचो त एंड में ॿुधो था अदा आमिर शाह का ही हो वेठो साम्हूं हुजी हो तोखे ॾिसंदो रहां, हो ॾिसी तोखे मिठा मां त खिलंदो रहां। ओ चरिया चरिया तोला दिल चरिया, चरिया चरिया तोला दिल चरिया, चरिया चरिया जानी तोखे केड़ी खबर, मिठा तोखे केड़ी खबर, जानी तोखे केड़ी खबर, मिठा तोखे केड़ी खबर। ओ लगिया लगिया तोसां दिल लगिया, लगिया लगिया तोसां दिल लगिया, लगिया लगिया जानी तोखे केड़ी खबर, मिठा तोखे केड़ी खबर, जानी तोखे केड़ी खबर, मिठा तोखे केड़ी खबर। ओ लगिया लगिया बैठो साम्हूं हुजी, मुंहिंजे साम्हूं हुजी, बैठो साम्हूं हुजी तोखे ॾिसंदो रहां, ॾिसी तोखे मिठा मां त खिलंदो रहां। बैठो साम्हूं हुजी तोखे ॾिसंदो रहां, ॾिसी तोखे मिठा मां त खिलंदो रहां। चरिया 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 तोला दिल चरिया, चरिया चरिया तोला दिल चरिया, चरिया चरिया जानी तोखे केड़ी खबर, मिठा तोखे केड़ी खबर, जानी तोखे केड़ी खबर, मिठा तोखे केड़ी खबर। ओ लगिया लगिया
अड़िया 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 तोला दिल अड़िया 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 तो संदड़ अड़िया